7 महीने का पोइ असांजो स्कूल खुलियो आहे। तमामु ॾाढी ख़ुशी आहे। इन कोरोना जे करे असांजा तालीम तमामु पोइ ते रहिजी वई है। तब स्कूल में हदायत के तौर पे नोटिस पेपर लगे हुए हैं और उस नोटिस पेपर पे अमल करें तो कोई कोरोना का मसला नहीं होगा और मास्क पहनना लाजम है। और स्ट्रिक्टली जो SOPs गवर्नमेंट की तरफ से हमें दी गई थी उसको फॉलो किया है। महदूद वसाइल के अंदर हमारे पास स्कूलों के अंदर कोई किसी किस्म का कोई बजट इस किस्म का कोई नहीं था, लेकिन हमने अपनी मदद आपके तहत कुछ हेल्थ डिपार्टमेंट ने हमें कुछ चीज़ें मार्क्स दिए हैं। बाकी और हमारी डिस्ट्रिक्ट की तरफ से या कोई डिपार्टमेंट की तरफ से अभी तक हमें कोई ये चीज़ें, हम हुकूमत सिंध से अपने स्टेक होल्डर से गुजारिश करते हैं कि हमें SOPs को फॉलो करवाने के लिए वो तमाम चीज़ें मुहैया की जाएँ जिसमें सैनिटाइज़र, मास्क, स्प्रे और दीगर ज़रूरी चीज़ें। तो उम्मीद करते हैं कि हम लोग अपने वसाइल में रहते हुए SOPs पे अमल करते हुए जो है अपने मिशन में जारी रहेंगे। 6 महीननि खां पोइ स्कूल आया आहियूं। असां ॾाढो बहितर फील पिया करियूं। घर वेही बोर थी वियासीं। स्कूल जो माहौल तमामु सुठो आहे। सैनिटाइज़र साईं रखिया आहिनि। मास्क खां अलावा साईं इजाज़त कोन ॾिनी आहे। ऐं क्लास जो माहौल तव्हां ॾिसो पिया। तमामु असांखे तमामु वधीक ख़ुशी थी आहे छो त 7 महीने घर वेठा हुआसीं। का शइ जो असां उपत कोन्हे। हाणे स्कूल में आया आहियूं त कुझु न कुझु नॉलेज सिखंदासीं उस्तादनि खां। ये बेहतर कम है जो असांजी स्कूलूं खुली इदारा खुली विया आहिनि त असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। असां पंहिंजे पाण खे तमामु सुठो ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं छो त 7-8 महीननि खां पोइ स्कूल खुलिया आहिनि। असांजी पढ़ाई तमामु पोइ ते रहिजी वई आहे ऐं असीं पंहिंजी पढ़ाई खे तमामु लूज़ करे चुका आहियूं। शागिर्द तोड़े उस्ताद परेशान हुआ, वो परेशानी ख़त्म थी आहे। उम्मीद करियूं था त हाणे रेगुलर इदारा खुलियल रहंदा ऐं SOPs ते बि अमल करण जी कोशिशि करियूं। पर अॼु पहिरियों ॾींहुं आहे। अॼु छोकिरनि जी जेका आमद आहे उहा अॻु जी भेट में घटि आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां हिते उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उस्तादनि जो चवणु आहे त जेका हुकूमत तरफ़ां कोरोना SOPs जोड़ियूं आहिनि उन ते असां मुकमल तौर ते अमल दरामद करण जी कोशिशूं कयूं पिया। असां स्कूलनि जे अंदरि जेका स्प्रे करायो आहे, सैनिटाइज़र घुराया आहिनि, जिते त ॿारनि खे मास्क पाइण जो हिदायतूं पिणु कयूं आहिनि। अॼु पहिरियों ॾींहुं स्कूलनि जो जेका एनरोलमेंट आहे उहा तमामु घटि आहे। ॿार जेके आहिनि उहे उन्हनि जो अचण जो सिलसिलो जेको आहे शुरू त थी वियो आहे, पर जेके ॿार जेके अॻे जी भेट में घटि आया आहिनि, जिते त हिननि जो इहो पिणु चवणु आहे त हुकूमत तरफ़ां जेके महदूद वसीला न ॾिना विया आहिनि, हुकूमत तरफ़ां जेके सैनिटाइज़र मास्क न ॾियण जे करे असां पंहिंजी मदद पाण ते जेका कोशिशूं करे आहिनि। शागिर्दनि जो इहो चवणु आहे त जेका 6-7 महीननि खां पोइ तइलीमी इदारा खुलिया आहिनि, असां तमामु घणो ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं। असांजी तइलीम जेका तमामु घणी मुतासिर थी आहे, जंहिंखे असां हाणे वधि में वधि जेका तइलीम पिराइण जी कोशिशि कंदासीं। अनिल कुमार मकवाणा, टाइम न्यूज़, कुनरी।